वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुकाज़िम लहू वला मुदानी लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू वला जलद बलद वलद जसद रुस व जुज़ व उज़्म नुज़ वला जज़्ब वस्फ़ई बका बैत खस्बला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया वल अमानति वल इमामति अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहद व रफ़अना व अकबरना व अख़दरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लह सुम्म नशहदु अन्न सय्यदना व सनदना महबूब वसलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक़ जुदरानना व उदवतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल ग़ालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फ़ी लैलतिल मिअराज कशफ़त दुजा सुम्म दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र लक़द जाअकुम रसूलुम मिन अन्फुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअमिनीना रऊफ़ुर रहीम फ़इन तवल्लऊ फ़क़ुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल साहब अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थी वञे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। शाफ़िए महशर साक़िए कौसर तू तय्यब तू ताहिर। आशिक़ रसूल ॾाढा जो सुभान अल्लाह। शाफ़िए महशर साक़िए कौसर तू तय्यब तू ताहिर।
तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी तुझे आए जग वियो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी तू आका सब खों बेहतर तू आका सब खों बेहतर शाफिए महशर साक़िए कोसर तू तैयब तू तागिर तू तैयब तू तागिर तो तथिया मां सोहना सदके मूसा गड मुंजा बचड़ा सदके तो तथिया मां सोहना सदके मूसा गड मुंजा बचड़ा सदके सब खों अव्वल सब खों आखिर सब खों अव्वल सब खों आखिर शाफिए महशर साक़िए कोसर तू तैयब तू तागिर तू तैयब तू तागिर तुझी शफकत तुझी बरकत तुझी अजीम शान फजीलत सीरत नबी जो जलसो आशिक़ रसूल ॾाढा जो सुभान अल्लाह मां नबी साईं जो शान थो पढ़ा तुझी शफकत तुझी बरकत तुझी अजीम शान फजीलत तू ही आ रहमत जो समंदर तू ही आ रहमत जो समंदर शाफिए महशर साक़िए कोसर तू तैयब तू तागिर तू तैयब तू तागिर तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो जेको सुभान अल्लाह करे उनके रमज़ान जो पहिरों जुमो अल्लाह मदीने में नसीब कराए वडी दुआ थो ॾियां टिपारी जो टाइम आहे क़बूलियत जो सुभान अल्लाह कर तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो तुझी जमाअत सब खां बरतर तुझी जमाअत सब खां बरतर शाफिए महशर साक़िए कोसर तू तैयब तू तागिर तू तैयब तू तागिर तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा कोने उन्हनि जो हितड़े हमसर कोने उन्हनि जो हितड़े हमसर आल भी तुझो इज्जत वारो अहल भी तुझो रुफ़अत वारो नबी साईं जे आल सां केरु मुक़ाबिलो करे आल भी तुझो इज्जत वारो अहल भी तुझो रुफ़अत वारो जिन ते लथी ततहीर जी चादर जिन ते लथी ततहीर जी चादर शाफिए महशर साक़िए कोसर तू तैयब तू तागिर तू तैयब तू तागिर नारे तकबीर शाने रिसालत शाने अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर तुझूं बीबियूं शानन वारियूं तुझूं नियाणियूं भागन वारियूं तुझूं बीबियूं शानन वारियूं तुझूं नियाणियूं भागन वारियूं तुझो घराणो सोनो सरासर तुझो घराणो सोनो सरासर शाफिए महशर साक़िए कोसर तू तैयब तू तागिर तू तैयब तू तागिर तुझा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथे रपियारा ताकि खबर है दसी जमीयत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा असा सिद्दीकी भी आयूं असा फारूकी भी आयूं असा उस्मानी भी आयूं हथ मथे करे जो असा हैदरी भी आयूं असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोने अलीअ खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजे असां हसनी आहियूं असां हुसैनी आहियूं तुंहिंजा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथे रपियारा सिद्दीक उमर उस्मानो हैदर सिद्दीक उमर उस्मानो हैदर हे जुमलो चवां पोइ ॾाढा सुभान अल्लाह कजांइ सोहणे हसन तां सदके वञा मां सोहणे हुसैन तां घोर थिया मां सोहणे हसन तां सदके वञा मां सोहणे हुसैन तां घोर थिया मां
नानो जन जो पाण पैगंबर, बंद कर लाउड। नानो जन जो पाण पैगंबर, नानो जन जो पाण पैगंबर, शाफिए मशर साक़िए कोसर, तू आ तैयब तू आ तागिर, तू आ तैयब तू आ तागिर। खालिद तुझे दर ते आयो, नासिर तुझे दर ते आयो। ये जेके मां लफ्ज़ पढ़िया ये शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद जी शायरी जा लफ्ज़ ॾाढा सुभान अल्लाह। अल्लाह उन शहीद जी क़ब्र ते किरोड़ा रहमतूं करे। ख़ालिद तुझे दर ते आयो, राशिद तुझे दर ते आयो, ख़ालिद तुझे दर ते आयो, नासिर तुझे दर ते आयो। नजर करम थे अल्लाह खातिर, नजर करम थे अल्लाह खातिर, शाफिए महशर साक़िए कोसर, तू आ तैयब तू आ तागिर, तू आ तैयब तू आ तागिर। अल्हम्दुलिल्लाह। अज 21 दिसंबर सन 2019 बमुताबिक 23 रबी सानी 1441 हिजरी शंछर जी शाम गोट कोड़ो खान लांगा में पांजे बिरादर में मोहतरम प्यारो साथी मोहतरम जनाब भाऊ अयाज अहमद साहब जंजे बार बार रब्ते सां अवां जुमला जमात जी सिक भरी दावत ते ज़िले जेकबाद को लंबो चौड़ो सफ़र कराए। अल्लाह से मुखे ताजे हिन उताक जी हिन गोठ जी अज रब साईं ॿियों दफ़ो ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं क़ुरान ॿुधाइण जी वरी सआदत भी नसीब कराई आहे। इहा मजलिस वॾे शान वारी आहे। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान वारी मजलिस, क़ुरान वारी मजलिस। हिन मजलिस में वेहण वारनि जा रब गुनाह भी शाणे छॾींदो आहे त दर्जा भी बुलंद कंदो आहे। अल्लाह साईं इन्हनि आयतुनि में फरमाए थो जेके मां ख़ुतबे में पढ़ियूं, दुनिया वारो मां रब तव्हांखे उहो शाफ़िए महशर साक़िए कोसर बुलंद ऐं बाला क़दर रहमत जो समंदर नबी तैयब ताहिर तव्हांखे पुखे में ॾिनो आहे जेको पंहिंजी उम्मत जे मथां वॾो शफ़ीक़ आहे। अब मदीने वारे साईं को वधीक असांजे मथां ॿी कंहिंजी शफ़क़त थींदी। या शफ़क़त हुई साईं जी तॾहिं त जुमे जी रात जुमे जे ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि दुआ जा हथ खणंदा त पंहिंजी उम्मत खे ज़रूरु यादि कंदा हुआ। 27 रजब जी रात आ, मेराज जी रात आ, वसल वसाल जी रात आ, कुर्बन जी रात आ, अल्लाह जे दीदार जी रात आ। महबूब जुती असां फर्शन को अरशन ते वियो आहे, उते भी सोने के दुआ में पंहिंजी उम्मत याद आहे। 15 शाबान जी रात, शोटकारे जी रात, निजात जी रात, मोमिनन के बख्शण जी रात, लैलतु सिक लिख पढ़ जी रात, अल्लाह जे तकदीर जे फैसलन जी रात आ। हुजूर के दुआ में पंहिंजी उम्मत याद आहे। ज़िले घोटकी वारो हिक दफ़े त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हद करे छॾी। सीरत जा किताब था लिखन, सुबह जो टाइम आ, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सवारी ॾाची मुबारक ते अरफात जे मैदान में वेठा। या दुआ जा हथ मुबारक मथे खयों, सहाबा भी दुआ में आमीन था कन। एडी वडी लंबी डिगी दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरी जो सहाबा फरमाइंदा असां थकजी पियासीं। साईं जी दुआ न पई ख़त्म थे। कॾहिं सॼो हथ नबूअत वारो मुबारक मथे पिया कन, कॾहिं खबो हथ मुबारक मथे पिया कन। दुआ घुरी 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 जॾहिं साईं पूरी कई, अखियुनि मां नीर पिया वहन, साईं जन जी ॾाढ़ी मुबारक भी आली थी वई। इन उम्मत के दुआ में याद कंदे 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 7.5 कलाक थी विया हुजूर जी दुआ में। आए को पीर को मुर्शिद को वली को बुजुर्ग को अल्लाह वारो मुखे देखायो जे नबी साईं जी उम्मत ला करी एडी वडी दुआ घुरी। 7.5 कलाक दुआ। अल्लाह अकबर।
अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो अच तमा अजो की मजलिस में तो के बुधाया त महबूब के पंजी उम्मत केडी प्यारी ही उम्मत बेवफाई कई पर मुझे महबूब आखिर ताईं वफा कई महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे सोने मिठे नाले वारो साईं सजी हयाती तईं उम्मत के सदाई दुआन में याद कंदा रहा पर जने आखिरी टाइम आयो 12 रबिउल अव्वल जो डी सूमर जो दिहाड़ो अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी मुझी झोल में मुझो महबूब आराम में आ बुधो मुसलमानों अम्मा आयशा साईं जी झोल में मदीने वारो साईं जो चेहरो मुबारक भी इए चमके पियो जिया जो ताजे जलसे में बुखारी सैयद जे हथ में ही रब जो कुरान थो चमके जे कुरान चमके थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही चमकंदा हा तड़ी तमा बार बार तकरीर में चौंदो आ मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी पंजाब वारो आलिम रहमतुल्लाह अलैहि उहो भी तकरीर में चौंदो हो दुनिया में ब कुरान तव दुनिया में ॾाढा ॻाल्हि ब कुरान तव हिकिड़ो ख़ामोश कुरान आ ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान आ ख़ामोश कुरान शाह साहब जे हथ में आ जंहिंजो रोज़ तव्हां सुबुह जो मस्जिद में घर में दीदार कंदा हो ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान फरमाए वद्दुहा वल्लैल इज़ा सजा ओ मुझा सोना मिठा नबी तुझो चेहरो मुबारक मां अल्लाह वटि ॼणो ॻाल्हाइण वारो कुरान आ शो त फरमाए वन नजमी इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा ओ मुझा महबूबा जने मक्के मदीने में तू ॻाल्हाईंदो आ न ज़ुबान त मिठे मोहम्मद जी हूंदी आ पर कलाम मां रब करीम जो हूंदो आ हिकिड़ो सहाबी हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में हर ॻाल्हि लिखंदो हो नोट कंदो हो साईं जेका ज़ुबान मां लफ़्ज़ कढे वो लिखे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जलाली साहब हो उमर वा उमर जे नाले में गैरत आ वॾी गैरत रखियल आ उमर जंहिं घिटीअ में अचे शैतान उहा घिटी छॾे वेंदो हो मां बलोचिस्तान वेंदो आहियां जलसनि ते भागनाड़ी गंदावा गंदाखा झलमक्सी नौशकी कोयटा कलात खुसदार अगले जलसा हा कराची को 300 किलोमीटर परे लसबेला वंगू करख बलोचिस्तान मां ओॾे कुरान पढ़ी आयो आहियां उते मूंखे दोस्तनि चयो साईं असांजे घर में जिन्ननि ॾाढो तंग कयो आहे शाह साहब अथी को तावीज़ त लिखी ॾे 100 माण्हुनि खे जो मां चयो तावीज़ लिखी ॾियां मुंहिंजो बि सिज लही वेंदो पोइ अटकल कई जंहिंजे घर में जिन्ननि उहो पंहिंजे घर में हज़रत उमर जो नालो लिखे बाबे उमर अल्लाह जाने 15 ॾींहंनि खां पोइ फोन आई साईं शाह साहब वाह जो तावीज़ ॾिनई हज़रत उमर जे नाले जी बरकत सां असांजे घरों जिन्नत भॼी विया पर शैतान बि भॼी विया 1400 साल गुज़री विया आहिनि त बि उमर जे नाले में अॼु बि गैरत आहे तव्हां सोशल मीडिया ते ॾिठव कुछ वक्त अग में महीनो डेढ़ अग में नार्वे के मुल्क में हिकड़न ज़ालिमन दुश्मनन मुसलमानन जी दिल जलाइण जे लाइ प्रोग्राम रखियो सिक्योरिटी में हिकड़े ज़ालिम कुरान के बाहि पियो ॾे ये 3 कुरान हथ में खणी ये सामू मीडिया ते ॾेखारे पियो बाहि ॾे पियो हिकड़े जवान के एडी गैरत आई मजमे मुंह निकिरी उनके लतूं हयसि 3 कुरान बाहि जे सरण को बचाए वताई जै जवान या हिम्मत कई उनके पुलिस पकड़े वही पुछागा छा थी नालो छा थी जे मुंहिंजो नालो उमर आ उमर इलियास जे नौजवान के पकड़े वही नार्वे जे मुल्क में जातो जी टेलीनार जी सिम उतो उमर उमर ॾिसो न अॼु भी गैरत आहे कुरान के बाहि जे सरण को बचाए हज़रत उमर जलाली साहब यो चवेस तो ही छा थो करे असांजो महबूब मुस्तफ़ा करे जलाल में त करे जमाल में असांजे साईं को पुछंदो कर पो लिखंदो कर
इन मंज़र खे मुंहिंजो साईं बि ॾिसे पियो रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर मुझे सहाबीअ खे न रोक भली मुंहिंजी हर ॻाल्हि लिखे छो त काबे जे रब जो कसम मां मिठे मोहम्मद जी ज़ुबान मूं करे ग़लति ॻाल्हि निकिरंदी कोन भली मुंहिंजी हर ॻाल्हि लिखे मां अर्ज़ु कयमि त दुनिया में ॿ क़ुरान अथव हिकिड़ो ख़ामोश क़ुरान आहे ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे थोरो तवजो कर त मां हिकिड़ो जुमिलो चवां ॻाल्हि सम्झ में ईंदई त पोइ ईमान बि ताज़ो थी वेंदई हेॾ शाह साहब जे हथ में क़ुरान ही ख़ामोश क़ुरान आहे हिन क़ुरान खे बि अलाह साईं ॿिनि जुल्दनि में महफ़ूज़ कयो आहे घणनि जुल्दनि में ॿिनि जुल्दनि में हे ॾिसो ही क़ुरान जो हिकिड़ो जुल्द हे क़ुरान जो अॻियों जुल्द हे पोयों जुल्द विच में क़ुरान आहे जीअं ख़ामोश क़ुरान ॿिनि जुल्दनि में अलाह महफ़ूज़ कयो आहे तीअं मां मदीने वियोसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक ते बीठमि त मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई वाह मुंहिंजा रब करीम जीअं ख़ामोश क़ुरान ॿिनि जुल्दनि में महफ़ूज़ कयो थी ईअं ॻाल्हाइण वारो क़ुरान मिठो मोहम्मद बि रोज़े पाक में ॿिनि यारनि अबू बकर उमर जे विच में महफ़ूज़ कयो थी अबू बकर उमर उते वञो रोज़े पाक ते लिखल आहे हाज़ सलाम अला अबी बकर हाज़ सलाम अला उमर बिन ख़त्ताब हिते लाउडनि ते भली अहिड़े साहबा खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो पर अलाह ॼाणे असां अखियुनि सां ॾिसी आहे हो जीअरा जन्नत में मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह नबी से फरमा मुंहिंजे विच में मुंहिंजे रोज़े जे विच में जेको टुकड़ो अथव इहो जन्नत जो टुकड़ो अथव हलूं मदीने हलंदो पैसा गॾायो कल टियों ॾींहुं मोटियुमि काज़ी अहमद जलसो हो सकरन हैदराबाद प्रोग्राम हुया हिकिड़ो दोस्त ताज़ो मदीने खां आयो चइसि मुंहिंजो ज़मज़म जो पाणी पियो ताज़ी मदीने जूं खारकूं खाराई मां जो हाजी घणो ख़र्चु आयो उमिरि तो आयो चइसि बसि 1,30,000 माना हिन दौर में घोटकी जा नौजवान खीसनि में 40,000 जी मोबाइल रखनि था अड़े 3 मोबाइलूं गॾाइनि बि मदीनो ॾिसी अचो काबतुल्लाह ॾिसी अचो हिते छा रखियो आहे हिते हिकिड़ी नमाज़ पढ़ंदे त 10 नमाज़ुनि जो सवाबु थींदई पर जे मदीने जे शहर में वञ मिठे मोहम्मद वारी मस्जिद में हिकिड़ी नमाज़ पढ़ंदे त 50,000 नमाज़ जो सवाबु मिलंदई अल्लाह गंज ॾिनो अथव पैसा गॾायो अयाशीअ में न विञायो जुआ में न विञायो व्याज में न विञायो ग़लति शइ में बेहयाई में ग़लति जाइ ते पैसे खे न लुटाए हज़ारे लखे रुपया ख़र्च थो करे ग़लति शयुनि में अल्लाह तौफ़ीक़ ॾेई वञे 1,30,000 ख़र्च वञी काबतुल्लाह ॾिसी आहे काबे जे पेशमाम जे पोयों हिकिड़ी नमाज़ पढ़ त तोखे अल्लाह साईं 1,00,000 नमाज़ जो सवाबु ॾींदई असांजो मुर्शिद हज़रत साईं वॾा ॿेर वारा साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह जिन जी क़ब्र में जन्नत जी ख़ुशबू आई मुझे वालिद साहब साईं अब्दुल गफूर शाह बुखारी के चवंदा हा शाह साहब जे उमरो करें तो रमज़ान में कजाई साईं शो रमज़ान में तो ॾाढी ख़ल्क़ रशा जे तकलीफ़ में तो मज़ो आ न जे रमज़ान शरीफ में काबतुल्लाह जो तवाफ़ कयो ॼण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु बैतुल्लाह जो तवाफ़ कयईं जे रमज़ान शरीफ में हिकिड़ो जुम्मो मक्के पाक में पढ़ियो ॼण नबी साईं सां गॾु जुम्मो अदा कयईं जे रमज़ान शरीफ में हिकिड़ी नमाज़ हिकिड़ो जुम्मो काबतुल्लाह जे पेशमाम जे पोयों पढ़ियो ॼणो 70 लख जुम्मनि जो सवाब मिली वियुसि माण्हू वञे अहिड़ी जाइ जाते पैसा सजाया बि थियनि मां हदीस में पढ़ियो जेको उमिरि ते वेंदो आहे उते मथे जा वार कूड़ाईंदो आहे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह साईं तारासीअ में जॾहिं हुन जूं नेकियुनि जो वज़न कंदो जेके भी मानू उम्रे ते वञनि था 4 उमरा उते कनि था हींअर वेंदो मके पाक खां सिधो उमरो कंदो कराचीअ में एराम पाईंदो वरी मदीने घुमण वेंदो मदीने खां मोटी ईंदो वरी ॿियो उमरो कंदो वरी 10 ॾींहं उते मके में रहंदो वरी 3 उमरो कंदो बाबे जेरान खां वरी 4 मस्जिद कुब्बा में 2 रकात नफ़िल पढ़ंदो 4 उमरा नसीब थींदा चैन उमरनि में ज़ाहिर ॻाल्हि आहे मथो बि कूड़ाईंदो हर उम्र में मथो कूड़ाईंदो अल्लाह साईं मलाइकनि खे चवंदो मुंहिंजे बाने जूं नेकियूं खुटी पियूं बाने हज कया
बाने उमरा कया बाने जेके मथे जा वार कूड़ाया हर वार जी नेकी मां अल्लाह से ताराज़ीअ में तोरींदो मास। हदीस में अचे तो अल्लाह से फरमाइंदो मलाइको जी असांजा रब करीम मुझे बाने जेके हज में 6.5 लाख रुपया ख़र्च कया उम्रे में जेको 1.5 लाख 2 लाख ख़र्च कये उहे पैसा भी खणी चो त मां अल्लाह ताराज़ीअ में सदको करे नेकियूं करे तोराईंदो मास। मां वञे न अहिड़ी जाइ इस्लामाबाद जो घुमण वञो मरी घुमण वञो टूर ते वेंदा हो टूर वारा पैसा क़यामत ॾींहुं तुरंदा ताराज़ीअ में उम्रे ऐं हज वारा पैसा अल्लाह वटि ताराज़ीअ में सदको करी तुरंदा। जेकॾहिं तव्हांजी दिलि चाहे त काबतुल्लाह में अंदरि नमाज़ पढ़ा अब तव्हां जो हिते नमाज़ पढ़ंदा हो त काॾे मुंहुं करे पढ़ंदा हो काबतुल्लाह ॾे न मुंहुं तरफ़ काबतुल्लाह ॾे पर जे तव्हांजी दिलि चवे त मां काबे में अंदरि नमाज़ पढ़ा काबे में अंदरि नमाज़ पढ़ा तूं असां त ग़रीब आहियूं तूं असांजे लाइ त बैतुल्लाह जी चाबी संभालण वारा दर न खोलींदा मुल्क जो को सदर हुजे या आर्मी चीफ हुजे पोइ दर खुले पर अल्लाह जे रसूल खे असां एॾा प्यारा आहियूं बैतुल्लाह जे भरिसां जेको हतीम जो टुकड़ो आहे ईअं दीवार लॻल आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते नमाज़ पढ़ी रोई दुआ घुरे या अल्लाह मां मुहम्मद जो अर्ज़ु आहे मुंहिंजी जेका उम्मत आहे गरीब ईंदा उम्रे ते हज ते उन्हनि जे लाइ दर न खुलंदो बैतुल्लाह जो जेकॾहिं मुंहिंजे कंहिं उम्मतीअ जी दिलि चवे त मां काबतुल्लाह में अंदरि नमाज़ पढ़ा या अल्लाह पोइ हिन टुकड़े खे बि बैतुल्लाह में शामिल करे छॾ जीअं मुंहिंजो को गुनाहगार उम्मती जेको हतीम में बरकात नफ़ुल पढ़े तूं उन जे लाइ बि लिखाए छॾियो बैतुल्लाह में अंदरि नमाज़ पढ़ी आयो। अल्लाह से फरमायो महबूब वाला सौफ युती का रब्बुका फतरज़ा सोना सजी दुनिया मुखे राज़ी करे मां खुदा तोखे राज़ी कया मां तुझी दुआ कबूल करे छड़ी क़यामत ताईं जेको इते नमाज़ पढ़े ॼणो काबतुल्लाह में अंदरि नमाज़ पढ़ी आयो। घोटकी वारो तव्हांजी दिलि चवे त मां जीअरे जन्नत में अंदरि नमाज़ पढ़ी जा सॼी दुनिया में हिकिड़ो टुकड़ो अथव रियाज़ुल जन्नत जेको उते नमाज़ पढ़े ॼणो हयातीअ में जीअरे जन्नत में अंदरि नमाज़ पढ़ी आयो। वञो न मदीने हिते छा रखियो आहे तरीद के अल्लाह वारे चवा न मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे गे गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार अच्छे गे कदम रखेंगे जहाँ पर मेरे महबूब मदनी ने यहाँ के महल्लों से वो दोनों गार अच्छे गे मेरे आका के सब साथी तो अच्छे गे मगर उनमें सुलाएगे जो रोज़े पाक में वो दोनों यार अच्छे गे मेरे आका के रोज़े पर जितने खड़े गए चौकीदार तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे गे वहाँ हर चीज़ अच्छी है ज़माने भर के चीज़ों से यहाँ के अच्छे अच्छों से वहाँ के बीमार अच्छे गे अर्ज़ पियो क्या अम्मा आयशा थी फरमाए मुझी झोल में महबूब सुतला गाल याद कन विसरी वई 12 रबियुल अव्वल जो ॾींहुं मुझो साईं मुझी झोल में ईअं पियो चमके मां राति जो 24 जे चंड के भी ॾिसां वरी महबूब मुस्तफ़ा के भी ॾिसां अख मारे कर अल्लाह जो कसम हुन चंड में त कुछ किरणा नज़र आया पर मुझे मदनीअ जो चेहरो 24 जे चंड को वधीक पाक साफ़ हुयो। अम्मा आयशा थी फरमाए मुझे कमरे में मुझी गुम थियल टोपे वारी सुई जो गुम थी वेंदी ही न बिजली जो ज़मानो न सोलर जो ज़मानो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे कमरे में ईंदा मां गुम थियल टोपे वारी सुई भी कमरे में ॻोल्हे वठंदी हुयमि। हिकिड़ो सहाबी तो फरमाए मूंखे पुट ॼायो माउ जे पेट मों मथे ते वार ई कोनसि गंजो ॼायो मां जो वॾो थींदो मुंहिंजो पुट वार कोन अथसि ठहंदो ई न सिधो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में खणी आयो या रसूल अल्लाह मूंखे पुट ॼायो आहे पर मथे ते वार कोन अथसि का दुआ त कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो हथड़ो घुमाए
पाण फरमाए पुट इंशाअल्लाह अल्लाह कंदो शाम जो तुझे पुट जे मथे में सोना वार अची वेंदा। अल्लाह जो कसम मां शाम थी छा ॾिसां त मुंहिंजे पुट जे मथे में आंगुर जेॾा कारा वार उभा थी आया। हिकिड़ो सहाबी मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह नबी से जे मौजज़नि जो किताब लिखियो आहे। ये सच्चा मौजज़ा मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। ॿुधो महबूब जो शान। साईं 5 सालनि जो पुट वठी आयो आहे। या रसूल अल्लाह का दुआ ॾियो का दवा ॾियो। सिज लहंदो आहे मुंहिंजे पुट जी दीद ख़त्म थी वेंदी आहे। शबकोरी या रात जो नज़र न पवंदी आहे। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ो रखी अखियुनि ते दुआ पढ़ी दम कयो चे इंशाअल्लाह रात जो नज़र वधी वेंदी। साहबी चए थो अल्लाह जे रसूल करीम हीअं बि चयो पुट सॼो ॾींहुं मुंहिंजो दीदार कराएसि। मां पंहिंजे पुट खे सॼो ॾींहुं नबी साईं जी मजलिस में नबी साईं जो दीदार करायो। फरमा मां घर जो खणी वियुमि सिज लथो नमाज़ पढ़ी घर वियासीं। पुट घर जे दरवाज़े ते पहुतो रड़ करे चए थो बाबा अल्लाह जो कसम मां नबी साईं जे दीदार सां अखियुनि जी नज़र वधी वई आहे। अल्लाह अकबर। असां वटि बरसाति वसंदी आहे त गप थींदी आहे। घणो पाणी थींदो आहे रस्ता ख़राब। मदीने में बि ॾाढी बरसाति पई। इशा जी नमाज़ पढ़ी जिन साहबा जा घर वेझा हा उहे घर विया हलिया। 2 साहबी मस्जिद नबी में वेठा आहिनि। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा थो करे तव्हां घर छो नथा वञो? साईं असांजो घर परे आहे ऊंधे आहे न सोलर न बिजली। साईं रोशनी कोन्हे ऊंधे में कीअं वञूं? रस्तो ख़राब आहे ॾाढी बरसाति पई आहे किरी पवंदासीं कपिड़ा ख़राब थी वेंदा। साईं फरमा घबरायो न वञो ॿाहिरो मस्जिद जेका छड़ाई खणी अचो का काठीअ जी लठ खणी अचो। साहबी फरमाए थो मां काठीअ जी वॾी लठ खणी आयुमि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनी। अल्लाह जे रसूल उन लठ खे हथड़ा घुमाए पढ़ी पढ़ी शुकारे दम करे ॾिनो पुट वञो इंशाअल्लाह तव्हांजे घर जे दरवाज़े ताईं इहा काठीअ जी लठ ईअं चमकाटीअ सां ईअं रोशनीअ सां ॿरंदी जो दुनिया जी बिजलीअ ते का राड बि ईअं न ॿरंदी आहे। काठी ॿरंदी सुभान अल्लाह। साहबी फरमाए थो जीअं साईं चयो ॿाहिरि निकितासीं। अल्लाह जो कसम काठीअ जी लठ बिना बिजलीअ जे बिना सोलर जे बिना चार्जिंग जे बिना सेलनि जे असां बिना तार जे उहा लठ पई ॿरे। अॻिते पहुतासीं हिकिड़ो चौंक अची वियो। हिकिड़े साहबी चयो मुंहिंजो घर हेॾे आहे। ॿिए साहबी चयो मुंहिंजो घर हेॾे आहे। हो चए मां लठ खणी वञा हो चए मां खणी वञा। लठ ॿरे थी बिना बिजलीअ जे बिना तार जे। वॾे साहबीअ नंढे खे चयो ॻाल्हि ॿुध तूं वरी ॿी का लठ खणी आ ॿी का छड़ाई खणी आ टचिंग था कयूं मन ॿी लठ बि ॿरी पवे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पढ़ियल लठ सां ॿी लठ मिलायूं साहबा फरमाइनि था ॿी लठ जुदा पई ॿरे नबी साईं जी पढ़ियल लठ जुदा पई चमकाट सां ॿरे। अल्लाह अकबर। हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु शादीअ खां पोइ अम्मा बीबी फातिमा ज़हरा खे चयो फातिमा दिलि थी चाहे त अॼु महबूब साईं जी दावत कयूं। अम्मा फातिमा फरमायो ठीकु आहे सोना अली महबूब जी दावत कर। हज़रत अली तो चए फातिमा बीबी दिलि चवे थी जिन मुंहिंजे यारनि मूंखे सलाह ॾिनी त अली शादी करे त बीबी फातिमा सां कजांइ। जेके मुंहिंजे निकाह जा गवाह आहिनि अबू बकर उमर मां उन्हनि खे बि दावत कयां। 3 माण्हुनि जी मानी तयारु कर। अम्मा फातिमा मानी भाॼी पचाए थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दावत ॾेई आयो अबू बकर उमर के। इहो वाक़ियो असांखे ॿुधाए थो त अहल बेतन जो सहाबा सां प्यार आहे। सहाबा जो अहल बेतन सां प्यार आहे। कोई भी माण्हू पंहिंजी औताक ते पंहिंजे घर दुश्मन जी दावत न कंदो आहे। हज़रत अली अबू बकर उमर जी दावत थो करे माना ये ॿई यार अलीअ जा सजणा हा दुश्मन न हा। हज़रत अली तो फरमाए अधु कलाक खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यारनि अबू बकर उमर सां मुंहिंजे घर आया गॾु। फरमाईंदा मां मानी तयार थी वई दस्तरखानो खणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो विछायो। हज़रत उमर फारूक खे दस्तरखाने जो कपिड़ो न वणियो छो त दस्तरखाने जो कपिड़ो कुझु मेरो हो। उन कपिड़े खे हज़रत उमर वेड़े सेड़े अली साईं खे वापसि ॾिनो।
अली लोलाक जो सरदारा ख़ातमुल अंबिया जन्नत जो घोटवा नबी से जे आडो मेरो कपड़ो न विछाइबो वा अली को सुठो कपड़ो दस्तरखाने जो खणी आया धोइया हज़रत अली तो फरमाए मां कपड़ो वतो हज़रत उमर ॾिसे पियो जेका घर में बाहि पई ॿरे तनूर में उन कपड़े के खणी मुझे सोने अली बाहि में उछलायो बाहि कपड़े के साड़ी ईंदी आहे या ठारी ईंदी आहे साड़ी ईंदी आहे न साफ़ त न कंदी आहे न बाहि में अंदर उछलाई हज़रत उमर तो जे मां परेशान थी वियुमि हज़रत अली अलाए कावड़ जी न वियो बाहि में कपड़े के अंदर उछलायो अथई सुभान अल्लाह देर न थी वरी 5 मिंटनि खां पोइ हज़रत अली बाहि मों दस्तरखानो ॿाहिरि कढियो त कपिड़ो ईअं पाक साफ़ जीअं दुनिया जी सर्फ साबुण सां बि अहिड़ो पाक साफ़ न थिए नारे तकबीर शाने रिसालत शाने अहल बैत शाने अबू बकर सिद्दीक शाने उमर फारूक शाने उस्मान ज़िन्नूरैन शाने अलीउल मुर्तज़ा शाने सहाबा नारे तकबीर तवज्जो के वक्त मुख्तसर आज़ान जे टाइम में बाक़ी 10-12 मिनटन हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो मां कपड़े के बाहर जो कढां त पाक साफ़ भई यार परेशान थी विया अबू बकर उमर त अचनि अली हे कहिड़ो मंज़र आहे चया अॼु जी ॻाल्हि न आहे अॼु मां 5 दफ़ो अली साईं हिन कपड़े के बाहि मों पाक साफ़ कयो आहे छो त हिकु दफ़े मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि आया हुआ साईं मानी खाधी हथ धोतऊं ॿियो को कपिड़ो न हो मां साईं खे ही कपिड़ो ॾिनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ उघिया हा हुज़ूर जा हथ मुबारक एॾा बरकत वारा जंहिं कपिड़े के नबी साईं जा हथ लॻनि उन कपिड़े के जहन्नम जी बाहि न साड़ींदी मां अली जो अक़ीदो आहे दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आहे हिनखे साड़े सघे अल्लाह साईं एॾो असांखे महबूब नबी ॾिनो हिकिड़ो साहबी मच्छी खणी आयो नबी साईं जी महफ़िल में मच्छी मां हदीस में पढ़ियो आहे जन्नत में बि अल्लाह साईं जेका मोमिननि जी पहिरीं दावत कंदो उन में अल्लाह मोमिननि खे पहिरीं दावत में अल्लाह साईं भाॼी मच्छीअ जी खाराईंदो दुआ कयो त अल्लाह साईं वॾनि मुर्शिदनि हालजी वारनि जे क़दमनि में विहारे असांखे जन्नत जी मच्छी खाराए अल्लाह दीदार भी थींदो अल्लाह जो मच्छी भी मिलंदी उते अल्लाह जे रसूल करीम जे आॾो मच्छी खणी आयो साईं में हिन मच्छीअ खे मां 3 ॾींहं थी विया आहिनि बाहि ते पचायां थो पर मच्छीअ खे बाहि असर नथी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो 3 ॾींहं पाणीअ जी निकितल मच्छी मुअल अल्लाह जो हुक्म आयो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून रब फरमा मच्छी जल्दी कर अखियूं पट मुझे पाक मोहम्मद सा कचहरी कर मच्छी थी ॻाल्हाए मच्छी कचहरी करे थी मुझे साईं सा साईं ते सलात सलाम थी पढ़े अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मच्छीअ खे तोखे छो नथी बाहि लॻे मच्छी थी चइसे मां फिलाणे दरिया में हुयमि तुंहिंजो हिकिड़ो गुलाम साहबी वञे पियो दुरूद पाक पढ़े पियो मां उन दुरूद खे पढ़ियो आहे हाणे रब जो ऐलान आहे जेको हिन दुरूद खे पढ़े हिन दुरूद खे ॿुधे ख़ुदा हुन ते जहन्नम जी बाहि हराम कई आहे दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त मां मच्छीअ खे साड़े सघे अल्लाह अम्मा आयशा फरमाए थी नबी साईं खे पंहिंजो जी उम्मत ॾाढी प्यारी हुई जॾहिं साईं जो आख़िरी टाइम आयो साईं जन जो रूह मुबारक तो कब्ज़ थिए नबी साईं आख़िर में हीअ वसियत कई ओ मुंहिंजी उम्मत मां वञा वठो अस्सलात अस्सलात मां नमाज़ जी पारत थो कयां अबा नबी साईं जी आख़िरी वसियत ते अमल कयो बेनमाज़ी न थियो फरमाए जेको नमाज़ पढ़ंदो 5 वक़्त क़यामत जे ॾींहुं हुन जा 5 युज़वा 24 जे चंड खां वधीक चमकंदा मां रसूलुल्लाह सुञाणे करे जन्नत वठी वेंदोमांसि बेनमाज़ी के नबी साईं जी शफ़ात न मिलंदी वमा मलकत ईमानुकुम मुंहिंजी उम्मत ॿी तव्हांखे पारत थो कयां मुंहिंजी उम्मत हिकु नमाज़ जी पारत ॿियो नौकरनि ते सख़्ती न कजो ग़ुलामनि ते सख़्ती न कजो हज़रत इज़राइल जॾहिं नबी साईं जो रूह थो कब्ज़ करे नबी साईं फरमायो इज़राइल ॾाढी तकलीफ़ थींदी आहे हा साईं मुनाफ़िकनि जो साईं मुशरिकनि जो यहूद नसारा जो गुनाहगारनि जो साओ ॾुखियो निकिरंदो आहे पेरनि मों कढी गोॾनि में बंदि कयां गोॾनि मों कढी दुन में पोइ चेल में बंदि कयां नबी साईं फरमाया इज़राइल मुंहिंजी उम्मत जी पारत थी
मुवहिदन जी पार थी चे साईं साव ॾाढो ॾुखियो निकिरंदो आहे चङो इज़राइल जेका मुंहिंजी उम्मत जे मुवहिदन खे साह कढण जी तकलीफ़ ॾियणी थी मां मुहम्मद खे ॾे मां बर्दाश्त करण जे लाइ तयार आहियां मुंहिंजी उम्मत खे न ॾिजाए ये मोबाइल खणो हले थी एड़ो 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 महबूब काथों असां आणूं जेके आखिरी टाइम ते बि चए थो इज़राइल मुंहिंजी उम्मत जे मुवहिदन जी साह करण जी तकलीफ़ मूंखे ॾेई छॾ पर मुंहिंजी उम्मत खे न ॾिजाए तव्हां मूंसां वाइदो कयो असां अहिड़े नबी पाक रसूलुल्लाह जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं चओ इंशाअल्लाह नमाज़ 5 वक़्त पढ़ंदासीं इंशाअल्लाह नबी साईं ते रोज़ सलात पढ़ंदासीं जेको नबी साईं ते सलात घणी पढ़ंदो इंशाअल्लाह उनखे हुज़ूर जी शफ़ाअत बि जल्दी नसीब थींदी मुझो हम सफ़र साथी हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द भाऊ उज़ैर अहमद सिद्दीकी मुख़्तसर नात ॿुधाए पोइ आज़ान जो टाइम तो थे 5-10 मिनट बयान 5 मिनट बयान हिकिड़ी नात ॿुधाए तव्हांखे अल्लाह तव्हांखे गंज ॾींदो नात ख़ाननि जी ख़िदमत कयो इंशाअल्लाह वरी महफ़िलूं कॾहिं रहंदियूं त वरी कॾहिं जुमे ते तफ़सीली बयान थींदो दुआ कयो त अल्लाह हिन महफ़िल खे क़बूल फ़रमाए